अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ऐं ॾिसण वारा यूट्यूब चैनल वारा। असांजो नओं उमेदवार आहे नव वार्ड ज़ीरो ते ऐं शहर गुमशुम जो जेको असांजो फाल्टू आहे उमेदवार ऐं जंहिंजो आतपिया निशान छा चइबा आहे जंहिंखे ठपो हणबा ऐं गॾो ऐं हिन गॾो रखियो आहे असांजे पूरे हिन गुमशुम शहर वारनि खे रिक्वेस्ट आहे हुनखे वोट ॾेई ऐं जीताईंदा ऐं हुनजो एतिरो त सुपिनो आहे ऐं गुमशुम शहर वारनि खे दरपत करे छॾींदो ऐं सभु पिनण ते मजबूर कंदो ऐं ख़ुदकुशी करण ते आसानी कंदो। जी दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो उम्मीदवार फालतू उम्मीद आहे त तव्हां मुंहिंजी बक बक ॿुधी पंहिंजो क़ीमती वक़्तु थोरो थोरो ज़ाया कंदो, छो त इहा बि का मजबूरी हूंदी आहे। जी दोस्तों, वरी मां हिते तव्हां वटि इन लाइ आयो आहियां, मिड़े अधु कूड़ ॿुधाए अधु सच ॿुधाए अधु ड्राड़ हणी सच त मुंडो न हूंदो तव्हांजा वोट वठणु आयो आहियां। तव्हां इहो खीसे मां पंहिंजो आंगूठो कढी मुंहिंजे इंतख़ाबी निशान गॾा थी हणो ऐं मूंखे कामयाबु कयो ऐं मूंखे गॾा ते चढ़ण जो मौक़ो ॾियो। जी दोस्तों, मुंहिंजो इंतख़ाबी निशान गॾो आहे। कंहिं दोस्त पुछो त तूं पंहिंजो इंतख़ाबी निशान गॾो छो रखियो आहे? मां हुनखे जवाबु ॾिनुमि त इंतख़ाबी निशान गॾो इन लाइ रखियो आहे त हू बिना पेट्रोल जे हली सघे थो, छो त पेट्रोल हिकिड़े हफ़्ते में 50 रुपयो 60 रुपयो या त वरी 40 रुपया महांगो थिए थो। इन करे असांजो इंतख़ाबी निशान गॾो ज़िंदाबाद। तव्हांजे हिन शहर में एतिरी त ख़ुशहाली आणींदुसि, जेके तव्हांजा पक्का घर ठहियल आहिनि उन्हनि खे सफ़ा ईअं ड्राहे दर पदर कंदुमि, उन्हनि खे ईअं सफ़ा ड्राहे पधर करे छॾींदुमि जीअं तव्हांखे आब हवा लॻे, छो त गर्मी बि घणी आहे। ऐं मुंहिंजो वाइदो आहे तव्हांजा घर त ठाहींदुमि ऐं तव्हांखां बिजली बि कटाए छॾींदुमि, छो त बिजली जो बिल घणो ईंदो आहे ऐं तव्हां ग़रीब आवाम भरे न सघंदव। इन करे तव्हां सभिनी खे जंहिंजा बि कार्ड ठहियल NIC हिकु NIC कार्ड ते गॾो ॾींदुमि। उन गॾा मां राति जो झली हलायो ऐं ॾींहं जो हर हलायो, पेट्रोल खां बि बचो ऐं बिजली जे बिल खां बि बचो। हिकु गॾा मां असांखे खोड़ फ़ाइदा मिलनि था। इन करे असांजो इंतख़ाबी निशान गॾो ज़िंदाबाद। यार ताड़ी त वॼायो, अफ़सोस पर को आहे न त ताड़ी वॼाईंदा। जेकॾहिं मां कामयाबु थी वियुमि, मुंहिंजो वाइदो आहे तव्हांखे गॾो ज़रूरु ॾींदुमि, ठीकु आहे। ऐं गैस जी असांखे का बि ज़रूरत न आहे, छो त असांजा वॾा बि छेणा ॿारे विया हुया ऐं असां बि हाणे छेणा ॿारींदासीं। गैस जो बिल बि असां वटि घणो थो अचे। जी दोस्तों, असांखे हाणे बिजली जी बि बाक़ाइदे ज़रूरत न आहे ऐं पाणी बि तव्हांजो सफ़ा बंदि करे छॾींदुमि। उन पाणी में इएं नालियूं ठाराईंदासीं ऐं तव्हांखे का नाली न ॾींदुमि, छो त तव्हांजे घरनि जी भर में हिकिड़ो नंढो खॾो हणी हिकु नंढो खूह हणी उते ई नेकाल रखंदासीं, जीअं बाक़ाइदा असांजे ॻोठ वारनि खे ऐं तव्हांजे शहर जा जेके रस्ता रोड ठहियल आहिनि उन्हनि खे तव्हांजे पंहिंजे घर मां कोडर बेलचा ऐं तगारियूं इहा टीक मखणी वग़ैरह वग़ैरह सामान जेको बि आहे ड्राहींदासीं, जीअं असांजो गॾो आस्ते आराम सां हलियो वञे, गॾा खे का तकलीफ़ न थिए। ऐं उन रोड ते कोका विछाईंदासीं, जीअं का बि पेट्रोल वारी गाॾी ईंदी उतां वेंदी त जीअं पंचर थिए ऐं तव्हां दुकानदारनि जो गुज़ारो थिए। ताड़ी दोस्तों, अफ़सोस यार ताड़ी नथा वॼायो। ऐं हीउ जेको ट्रांसफार्म लॻल आहे इहो हाणे सुभाणे मां लाराए करे कबाड़ में ॾींदुमि, छो त असांखे बिजली जी ज़रूरत न आहे। हाणे असां बिना बिजली जे रही सघूं था। असां ॿुधाइण था चाहियूं ॿियनि खे त असांजे शहर गुमशुम वारा बिना बिजली जे, बिना गैस जे, बिना पाणी जे, बिना रस्तनि रोडनि जे रही था सघनि, गुज़र सफ़र बि करे था सघनि। इंशाअल्लाह तव्हांखे एॾी त तकलीफ़ ॾींदुसि जो तव्हां ख़ुदकुशी करण ते मजबूर थी वेंदव, न हूंदव ऐं न वरी टेंशन ॾींदव।